एमापुल्ला गोठ वस्तुल में पोरत रहमतुल्लाह वस्तुल जे घर के गोठ जे बासर माण्हुनि पारां रात जे लपेट में बाहि ॾेई घर खे साड़े छॾियो। उन मौक़े ते गोठ जे माण्हुनि उन जे घर वारनि खे बचाए वरितो। हिन वधीक मीडिया सां ॻाल्हाए चयो आहे त ॾींदा रहनि था। खैरपुर भी पकड़ाए मूंखे पुलिस जे हवाले कयो। मुंहिंजे कढ साईं ड्रामा ठाहिण शुरू कया अथईं जीअं केस तां हथ खणी जवाबदार तां गिरफ़्तार करायो। उन जो छा थियो साईं? उहो जवाबदार पैसा वठी एसएचओ आमद अली शर साईं उहो बि सॼो हुयो। ऐं उन खां पोइ मूंखे चयईं त साईं केस तां हथ खणूं न त तोखे मारींदा ऐं तूं ग़रीब आहीं तूं छा कंदी। वाकई साईं मां ग़रीब आहियां। मुंहिंजा बच्चा नंढड़ा यतीम आहिनि। हे जॾहिं किनी पोरियो करे ऐं खाईंदा आहिनि ऐं मां बि सॼो ॾींहुं मज़ूरी कयां जा ॿार पालिया या केस विड़ा मूंखे वाक़ई 11 धारा 11:15 धारा चांहि पियो कयां। चांहि करे मां घर अञा अंदरि सुतुसि त हेॾो बाहि लॻी। मां तकड़ में उथियुमि ॿाहिरि निकितुमि। ॿाहिरि जो निकितुमि त मूंखे इहो सम्झ में आयो त ॿाहिरां ॻाल्हायो थो अचे। भित खां लियो पातुमि। 4-5 ॼणा माण्हू हुया जिन मूंखे धमकियूं ॾिनियूं त ॿाहिरि न निकिरजांइ कुझु बि थी सघे मतां तोखे मारे छॾियूं असां। उन जे बावजूदि मां रड़ियूं कयूं। अवाम आयो कठो थियो। उन्हनि जो आवाज़ ॿुधी भॼी विया जिन मूंखे अचे बचायो। सम्झो बाबा असां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजो सॼो घर सड़ी वियो आहे। जेको बि आहे मूंसां जेको छा थियणु खपे तव्हां मूंसां इंसाफ़ कयो। मूंखे मूंसां 12 महीनो थियो आहे। मुंहिंजी रनज़ाल मां बि मुंहिंजी नूंहं बि मुंहिंजी पोटी वई आहे रहंदो धमकियूं